नाज़रीन दानियल में उमरकोट का सूरज कुमार जी रिपोर्ट शामिल कंदासीं। तो उमरकोट में हिंदू नौजवान पारां कश्मीर में धाड़ेलन था अगवा थियल मुखी जगदीश कुमार, जनदीप कुमार, मुनीर नायज, प्रिया कुमारी ऐं ॿियनि जी आज़ादी ऐं उन्हनि लाइ कश्मीर में लगल धरणे में शरीक मुज़ाहिरीन सां यकजहती लाइ कश्मीर शिराणी, विक्रम, माली, राणो, जखरो, अशोक कुमार, दानिश कुमार, सागर कुमार, कैलाश कुमार, सवाई मल समेत नौजवान शिरकत कई। इन मौके ते ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त पुलिस हिकु त अगवा थियल मगविन के बाज़ियाब नथी कराए, ॿियो वरी एहतजाज कंदड़ मुज़ाहिरीन खे धमकाए मुज़ाहिरीन जो आवाज़ दॿाइण जी कोशिश कई पई वञे। असां हिन समूरे अमल जी मज़म्मत कयूं था। असां सम्झूं था त सिंध खे हथ वठी धाड़ेलनि जे हवाले कयो पियो वञे। इन ई में सरदारनि ऐं पुलिस खे भाङे भाईवार सम्झूं था। असां मुतालबो करियूं था त कच्चे में फ़ौजी ऑपरेशन करे समूरनि मगविन खे बाज़ियाब करायो वञे। जो मकसद सिर्फ कश्मीर में जो असांजा ॿाहिरि आहिनि, असांजा मुस्लमान ॿाहिरि आहिनि, त काफ़ी सारा खोड़ संचालन जा नाला आहिनि जेके मूंखे यादि न आहिनि। तव्हां ॾिसी सघो था उन्हनि खे धाड़ियल कीअं यरगुमाल बणाए वेठा आहिनि ऐं कीअं सरियाम जेको भारी भंग उन्हनि खे तलब कनि था ऐं उन्हनि खे उन्हनि जे मथे ते हथियार त आउं सभु चाहियां पंहिंजी सिंध हुकूमत खे जेको हीअं निगरान हुकूमत आहे त हिननि खे हिननि खे एतिरा भारी हथियार हिननि खे कीअं थो हुननि खे मुहैया थिए त हिते जी जेको पुलिस, हिते जी इंतिज़ामिया हिननि सां बिल्कुलु मदद, हिते सरदारी निज़ाम आहिनि, हिननि खे सियासी मुक़बरे हासिलु आहे। ऐं तव्हां ॾिसी सघो था त जिते नालो छा जेकॾहिं हुते धरणो 4 ॾींहंनि खां धरणो लॻल आहे, अञा ताईं छोकिरा बाज़ार न थिया आहिनि। ऐं हुते जो एसपी अमजद शेख जेको हुते चए थो एहतजाज कंदड़नि खे त तव्हां धरणो ख़तमु कयो, न त तव्हां मथां गोलियूं हलाईंदासीं। साईं अवां अर्ज़ु कयां थो इहो तव्हांखे जेको पघार मिले थो इहो हिते जी अवाम खे टैक्स सां मिले थो। अवां जेको गोलियूं कनि इहे अवाम खे टैक्स जे पैसनि ॾियनि त तव्हां वञी इहो धाड़ियल ते हलायो गोलियूं। तव्हां हिन अवाम खे न हिन अवाम खे न धमकायो त हिते इहो निज़ाम लॻो पियो। हिते जो SSP जेको आहे कार्रवाई कराइण जे बजाए, कचे में कार्रवाई कराइण जे बजाए हिंदू शहरनि में एहतजाज करण जो उन्हनि खे चए थो तव्हां धरणो ख़तमु कयो। राज लॻो पियो हिते इहो बदमाशी लॻी पई आहे त इन खां इहो साबित थिए थो त हिन धाड़ियलनि खे, हिन 2 नंबर माण्हुनि खे खाली पुलिस जी सपोर्ट हासिलु आहे, हिननि खे सियासी उहिदेदारनि जी सपोर्ट हासिलु आहे। इन करे असां घुर था कयूं त कचे में वधि में वधि जेतिरो जल्दी थी सघे फ़ौजी ऑपरेशन करायो वञे, हाणे राज कयो वञे, इहा सरदारी निज़ाम ख़तमु कयो वञे ऐं हुते जे माण्हुनि खे बेगुल ख़राब कयो वञे। हुते जी पुलिस ते, हुते जी आवाम खे बिल्कुलु भरोसो न आहे। हुते जी पुलिस बिल्कुलु गैरजानिबदार आहे ऐं उहो हिननि 2 नंबर माण्हुनि खां, हिननि धाड़ेलनि खां बिल्कुलु मुलविस आहे। ऐं हुते तव्हां ॾिसी सघो था जेकॾहिं को एहतजाज करे थो त हुननि खे बजाए, हुननि खे अवेयरनेस ॾियण, हुननि खे बजाए टेक्सूं ॾियण जे हुननि ते एफआईआरूं कटिजी वञनि थियूं, हुननि खे चिकायो वञे थो, विझायो वञे थो। त हिन खां ई साबित तव्हां पाण ई सोचे सघो था त हिते साबित थिए थो हिते जी जेको सियासी पार्टियूं आहिनि हिननि सां गॾु मुलविस आहिनि।